वेलकम इकराम मूंखे टेलीविज़न ते जॉइन कयो आहे मारूफ़ कानूनदान आहिनि, अकेडमिक आहिनि, एनालिस्ट आहिनि, तजिया निगार आहिनि, मोहतरम जनाब ज़ैन सूमरो साहब मूंसां गॾु। तव्हांखे सर वेलकम चवंदा पंहिंजे प्रोग्राम में। थैंक यू मीर साहब। अॼु मतिलबु त स्टे जी दरख़्वास्त खे मुस्तरद कयो आहे त सिविलियन जो फ़ौजी अदालतुनि में ट्रायल खे रोकण जे लाइ, छा चवंदव इन ते? मीर साहब, मां इहो सम्झां थो कि सभिनि खां पहिरियों जेको बेंच इहो फॉर्म थियो हुयो ऐं इहो मां सम्झां थो कि हिकिड़ी बदनियती ते फॉर्म्ड बेंच हुयो। तव्हां पोयों 1.5 साल कॾहिं बि जस्टिस काज़ी फैज़ ईसा खे, सरदार तारिक मसूद खे इंक्लूड न कयो बेंच में, ऐं हाणे अचानक जॾहिं तव्हां इहो महसूसु कयो कि इहो मामिलो होॾे वञण वारो आहे, हुनजी जेको आहे जस्टिस काज़ी फैज़ ईसा वारनि उनखे जेको आहे ऑर्डर खे मिलिट्री कोर्ट जे फॉर्मेशन खे सस्पेंड करे हा, छो त जस्टिस काज़ी फैज़ ईसा जो पंहिंजो ऑर्डर ऑलरेडी 2017 जो इन प्लेस आहे, जंहिंमें जस्टिस फैज़ ईसा मिलिट्री कोर्ट्स लाइ डिसेंटिंग नोट ॾिनो पंहिंजो ऐं चयो इहा बिगेस्ट वायलेशन आहे फंडामेंटल राइट्स जी। ऐं उन वक़्त में जस्टिस बंदयाल साहब पाण इहो अलाउ कयो हुयो उन्हनि पिटिशन में, ऐं अॼु जस्टिस बंदयाल साहब उन माण्हू खे 1.5 साल खां पोइ बेंच में इंक्लूड कयो, छो त उनखे ख़बर हुई फ़ैसिलो छा थियण वारो आहे। इहा जुडिशियल पॉलिटिक्स आहे हिकिड़ी, ऐं जुडिशियल टैक्टिक्स आहिनि हिकिड़ो पंहिंजी मर्ज़ी जो सर्टन फ़ैसिलो अचीव करण जी, ऐं काज़ी फैज़ ईसा साहब बिल्कुलु सही कयो। ऐं इहो इन जो मौक़ो जस्टिस बंदयाल साहब खे इन जो क्रेडिट खणण जो मौक़ो न ॾिनो, छो त इहो बि फॉर्मेशन बदनियती ते बेस्ड हुई। हाणे जेका जेसि ताईं स्टे जी ॻाल्हि आहे मिलिट्री ट्रायल जी, ॾिसो अगरि अॼु सुप्रीम कोर्ट पंहिंजे पोएं 1 साल जे कॉन्डक्ट सां इहो साबित न करे हा कि इहे हिकिड़ी पार्टी जे फेवर में टिल्टेड आहे ऐं सुप्रीम कोर्ट जा सॼा एफर्ट्स हिकिड़ी जमात खे फेवर ॾियण में टिल्टेड आहिनि, त अॼु सुप्रीम कोर्ट इन पोज़ीशन में हुजे हा त पहिरीं डेट ते ई इनखे स्टे करे छॾियां। इन्हनि हिकिड़ो कानून जेको अञा पास न थियो, प्रैक्टिस एंड प्रोसीजर बिल, उनखे इन्हनि विच में ई स्टे करे छॾियो। अहिड़ी मिसाल असां कॾहिं बि कानून में न ॾिठीसीं। इवन सुप्रीम कोर्ट जी पंहिंजी जजमेंट आहे जेका इहो चए थी कंहिं पास थियल कानून, कोई कानून पास बि थी वञे त उहो स्टे नथो थी सघे जेसि ताईं उनजी पूरी पिटिशन जी हेयरिंग न थिए ऐं फाइनल ऑर्डर न अचे। उनखे बि साइड ते रखी चयूं न प्रैक्टिस एंड प्रोसीजर बिल स्टे करे छॾियूं, छो त उहो सम्झनि पिया कि जस्टिस बंदयाल जी पावर्स ते हिकिड़ो हमिलो हुयो। हाणे सुप्रीम कोर्ट पाण खे अहिड़ी पोज़ीशन में विझी छॾियो आहे जिथे फ़ैसिलो वठण जी ज़रूरत बि आहे त नथा वठी सघनि। मां सम्झां थो मिलिट्री ट्रायल हिकिड़ी फंडामेंटल राइट्स जी वायलेशन आहे, ऐं अगरि सुप्रीम कोर्ट अॼु स्ट्रॉन्ग हुजे हा त अॼु पहिरीं डेट ते ई कोर्ट इहो स्टे ॾेई छॾियां, लेकिन सुप्रीम कोर्ट जी कॉन्डक्ट जी वजह सां सुप्रीम कोर्ट पाण खे एतिरो स्ट्रॉन्ग नथी सम्झे, इन करे अॼु स्टे न ॾेई सघिया। बहरहाल मां हिन वक़्तु बि इहा प्रिडिक्शन कयां थो कि इहे मिलिट्री ट्रायल्स जेके आहिनि इहे इलीगल डिक्लेयर थींदा ऐं कोर्ट्स इन्हनि जी इजाज़त न ॾींदी। सही। अब अॼु जीअं त ख्वाजा आसिफ बि चयो आहे त अदलिया खे पार्लियामेंट में वधीक मुदाख़लत जो रस्तो रोकियो वञे, उनखे वधीक मुदाख़लत न करणु ॾिनी वञे अदलिया खे पार्लियामेंट जे अंदरि। इहा मुदाख़लत त थी आहे, तव्हांखे पाण ख़बर आहे, जुडिशियल एक्टिविज़म इंक्रोचमेंट आहे ॾाढी। तव्हां छा चवंदव हिन ते? ॾिसो, जुडिशियल एक्टिविज़म इंक्रोचमेंट बिल्कुलु आहे ऐं इन जो आगाज़ हाणे न थियो आहे। तव्हां इहो ॾिठो कि इहा ई सुप्रीम कोर्ट 2-3 प्राइम मिनिस्टर खाई वई, ऐं इन सुप्रीम कोर्ट पनामा जे केस में नवाज़ शरीफ साहब जेको सिटिंग प्राइम मिनिस्टर हुयो उनखे ऑफिस मां कढी ॿाहिरि फिटी कयो, ऐं जेके ॿियूं पिटिशन्स हुयूं कि पनामा में ॿियनि जा जंहिंजा नाला आहिनि उन्हनि जो बि ट्रायल थिए, उनखे सुप्रीम कोर्ट डी टैग करे छॾियो जेका जमात इस्लामी जी पिटिशन हुई, सिर्फ़ु हिकिड़ी फैमिली खे टारगेट करण लाइ, सिर्फ़ु हिकिड़े माण्हू खे टारगेट करण लाइ। उहा जुडिशियल एक्टिविज़म जी मिसाल तव्हां ॾिसो। उनजे अलावा तव्हां इहो ॾिसो कि जस्टिस काज़ी फैज़ ईसा सां छा सलूक कयो इन्हनि सीनियर जजिस प्रेसिडेंशियल रेफरेंस ते इमरान ख़ान जे दौर में। उन खां पोइ तव्हां ॾिसो कि कहिड़े तरीक़े सां पोइ 1 साल खां बेंचिस फॉर्म थियनि थियूं। पोयनि 20 सालनि खां वकला बिरादरी ऐं जुडिशरी जो इहा अवलीन जेको आहे
उन्हनि जी डिमांड आहे, मुतालबो आहे कि चीफ जस्टिस जे पावर्स खे क्लिप कयो। हाणे हिकिड़ो चीफ जस्टिस सुओ मोटो वठे थो, सुप्रीम कोर्ट चयो कि ख़ाली चीफ जस्टिस जो इख्तियार आहे, उहो ई वठी थो सघे, ठीकु आहे, मञी छॾियो, उहो वठी सघे थो। लेकिन उन खां पोइ उन सुओ मोटो में या 184(3) जी प्रोसीडिंग्स में सुप्रीम कोर्ट ऐं चीफ जस्टिस साहब चवनि था कि ख़ाली चीफ जस्टिस जो इख्तियार आहे कंहिं बि जज खे विहारे, ठीकु आहे। उनखे तव्हां ॾिठो कि इलेक्शन जो 14 मई जो ऑर्डर आयो, उहो इम्प्लीमेंट इन वजह सां न थी सघियो छो त बाक़ी जजिस इख़्तिलाफ़ करे छॾियो कि असां 4 जजिस जॾहिं असां डिसेंटिंग नोट ॾिनो आहे, उन्हनि खे तव्हां कढी करे ॿाहिरि करे छॾियो आहे ऐं चयो था 3-2 जी जजमेंट आहे ऐं इहे हिकिड़े माण्हू जे इख्तियारात जो हिकिड़ो ग़लति इस्तेमालु आहे। ऐं उहो तव्हां ॾिठो कि उते सुप्रीम कोर्ट खे शर्मिंदगी फेस करणी पई। पोइ तव्हां ॾिसो आर्टिकल 184(3) में काथे अपील जो बि हक़ न आहे, हिकिड़ो रिव्यू आहे जंहिंजी जुरिसडिक्शन सफ़ा लिमिटेड आहे। उन ते दुनिया जे कहिड़े कानून में लिखियल आहे कि अपील जो हक़ न मिलंदो। इवन यूनाइटेड नेशंस बि असांजी 184(3) जी जुरिसडिक्शन ते एतिराज़ कयो कि इहो हिकिड़े ई शख़्स खे तव्हां एतिरो पावरफुल ठाहे छॾियो आहे। मां सम्झां थो पाकिस्तान जा सभु इदारा हिकिड़ी तरफ़, लेकिन चीफ जस्टिस साहब वटि जेका हिकिड़ी हिन वक़्तु पावर अज़्यूम करे रहियो आहे इलीगल, उनजो किथे असांखे मिसाल नथो मिले। ऐं आइन में त इहो लिखियल आहे आर्टिकल 184(3) ऐं सुओ मोटो जुरिसडिक्शन सुप्रीम कोर्ट एक्सरसाइज कंदी। सुप्रीम कोर्ट जी डेफिनेशन चीफ जस्टिस साहब ॾेई छॾी कि उहो मां आहियां पाण, सही, ऐं बाक़ी सभु जजिस सुप्रीम कोर्ट में इन डेफिनेशन में इंक्लूड नथा करनि। हाणे जॾहिं फेडरल गवर्नमेंट किथे डिसीजन कंदी आहे त पहिरियों मिनिस्टर्स डिसीजन कंदा, लेकिन मुस्तफ़ा इम्पैक्ट जी जजमेंट में सुप्रीम कोर्ट चयो फेडरल गवर्नमेंट जो मतिलबु आहे एंटायर फेडरल कैबिनेट जेसि ताईं उहो डिसाइड न कंदी उहो फेडरल गवर्नमेंट जो डिसीजन न हूंदो। त पंहिंजे लाइ कानून इंसाफ़ ॿियो आहे बंदयाल साहब जो, ऐं जेको उन्हनि वटि साहिल या फेडरल गवर्नमेंट या कोई बि हुकूमत अचे थी उन्हनि लाइ कानून इंसाफ़ ॿियो आहे। त इहो असांखे असांजी तारीख़ में इहो लिखियो वेंदो जंहिं तरीक़े सां जुडिशल ओवर रीच जो इस्तेमाल ऐं जुडिशल एक्टिविज़म सां जंहिं तरीक़े सां इमरान ख़ान साहब खे बेल्स मिलियूं, मां त कॾहिं न ॾिठो तारीख़ में कि कंहिं आम शख़्स लाइ सुप्रीम कोर्ट बेल ॾिनी हुजे। असां त जॾहिं बि जंहिं हाई कोर्ट में बि हलिया वञूं असांखे चवंदा आहिनि कि तव्हां ट्रायल कोर्ट खे अप्रोच कयो, हुते बेल फाइल कयो छो कि माण्हू अरेस्ट थी वियो आहे। अॼु सुप्रीम कोर्ट खे यादि अची वियो कि ख़ान साहब खे छो त कोर्ट मां खणी आया आहिनि, इन करे उनखे घुराए करे बेल ॾेई छॾियूं ऐं उनखे प्रोटेक्शन ॾेई छॾियूं एक्स पोस्ट फैक्टो। त इहे सभु जेके मिसालूं आहिनि, इहे जेके सोच सम्झ रखण वारा माण्हू आहिनि उहे सम्झनि था कि असांखे तारीख़ में इन्हनि जे मथां शर्मिंदगी थींदी, इवन सुप्रीम कोर्ट खे शर्मिंदगी थींदी। ऐं जंहिं तरीक़े सां बंदयाल साहब इन सॼी कार्रवाई खां पोइ अॼु बेंच ठाहिण जी कोशिशि कई, काज़ी फैज़ साहब खे विझी ऐं हिकिड़ो नंबर स्कोर करण जी कोशिशि कई। ॾिसो मां त हिनखे शामिल कयो आहे उन मामले ते जिते बंदयाल साहब खे ख़बर आहे कि काज़ी फैज़ साहब जो पंहिंजो व्यू छा आहे ऐं काज़ी फैज़ साहब जो व्यू चीफ जस्टिस जे व्यू खां मुख़्तलिफ़ न आहे। उते जुडिशल सियासत करे हिकिड़ी पॉलिटिक्स करे उन्हनि खे इंक्लूड करण जी कोशिशि कई। त इहे सभु शयूं इहे साबित करनि थियूं कि हिन वक़्तु असां हिन मुल्क में बदतरीन जुडिशल एक्टिविज़म जा शिकार आहियूं ऐं जुडिशरी खे अचण वारे वक़्त में मां उमेद कंदमि काज़ी फैज़ा साहब जॾहिं ओथ खणंदो त पहिरियों कमु इहो कंदो कि चीफ जस्टिस जा पावर्स खे क्लिप कंदो, उनजे पावर्स खे स्ट्रक्चर कंदो ऐं हिकिड़ो अहिड़ो ऑब्जेक्टिव तरीक़ो ठाहियो वेंदो जंहिंमें पूरी सुप्रीम कोर्ट इंक्लूडिड हूंदी ऐं उन्हनि जी राय खां कोई बि बेंच ठहंदी। एटलीस्ट टॉप जा 5 जजिस त विझो न तव्हां अहिड़े पैनल में, ठीकु आहे, ऐं उनजी राय वठी करे तव्हां सुओ मोटो खणो ऐं बेंच करो। हिकिड़ी अहिड़ी प्रोसीडिंग जेके सॼी हिकिड़े शख़्स जे हथ में इख्तियार आहे। त इन ते मां क्लोज़ कंदमि हिकिड़ी मशहूर सेइंग आहे, एब्सोल्यूट पावर करप्ट्स एब्सोल्यूटली। जॾहिं हिकिड़े शख़्स खे तव्हां एब्सोल्यूट पावर ॾेई छॾी त उनजो ग़लति इस्तेमालु इनविटेबल आहे ऐं थियणो ई आहे। ठीकु आहे, मतिलबु त तव्हां जो सॼो जेको तजियो हुयो
ठीकु आहे, जुडिशरी जे हवाले सां हुयो। छा हिन वक़्तु जेको पार्लियामेंट जो ऐं अदलिया जे विच में हिकिड़ी जेकी पोलराइज़ेशन आहे, उहो त सियासत जे अंदरि आहे, अदलिया जे अंदरि आहे पोलराइज़ेशन, इहो अॻिते हली ख़तरनाक साबित थींदो? ॾिसो मीर साहब, तव्हां ॾिठो त सुप्रीम कोर्ट हिकिड़ो बिल जेको पास बि न थियो आहे उनखे उन वक़्तु स्टे करे छॾियो, छो त चीफ जस्टिस जी पावर्स जेको आहिनि, वन पर्सन वन मैन शो जी पावर्स ते उहो हमिलो हुयो, ठीकु आहे। उनखे जॾहिं हिननि क्लिप करे छॾियो त तव्हां उन खां पोइ तकरीरूं बि ॾिठूं कि चीफ जस्टिस खे सुप्रीम कोर्ट खे केतिरी एम्बेरसमेंट बर्दाश्त करणी पई। ऐं इहो जाइज़ हिकिड़ी तनक़ीद आहे कि जॾहिं तव्हां सियासी मामलात में दख़ल अंदाज़ी कंदव त पोइ किचड़ तव्हां ते बि ईंदो। मां त इहो सम्झां थो इहो मामिलो लॉन्ग टर्म न हलणु घुरिजे हिन वक़्तु, ऐं जीअं ई जस्टिस काज़ी फ़ैज़ साहब ओथ खणंदो त इहे सभु इशूज़ मां सम्झां थो सेटल थी वेंदा। जिन माण्हुनि जो इहो इतराज़ आहे कि जस्टिस फैज़ प्रो इस्टेब्लिशमेंट आहे या उन्हनि सां मिली वियो आहे, इहा इंतिहाई ग़लति ॻाल्हि आहे, छो त जस्टिस फैज़ ईसा जो हिकिड़ो ट्रैक रिकॉर्ड रहियो आहे कि हो सिविल सुप्रीमेसी खे हमेशह पंहिंजे ऑर्डर्स में अपहोल्ड कंदो आहे। तव्हां फैज़ाबाद वारे धरने वारे जजमेंट ॾिठी या जेके ॿिया केसिस ॾिठा, मिलिट्री कोर्ट्स वारियूं जजमेंट्स ॾिठियूं, जिथे ई बंदयाल साहब ऐं हिननि जा ग्रुप जॾहिं हिकिड़े पासे ते बीठा ऐं मिलिट्री कोर्ट जे फेवर में हिननि रूल कयो त जस्टिस फैज़ ईसा हमेशह हुन जे अगेंस्ट रूल कयो। त अगरि कोई बि माण्हू एक्सपेक्टेशन रखे थो कि जस्टिस फैज़ ईसा प्रो प्रीडियम या प्रो इस्टेब्लिशमेंट फ़ैसिला ॾींदो त इहा ॻाल्हि इंशाल्लाह बिल्कुलु ग़लति साबित थींदी। ऐं मां इहो सम्झां थो कि अचण वारे वक़्त में का न का बहितरी जी गुंजाइश आहे ऐं ज़रूरु नज़र ईंदी, छो त ज़रूरु टॉप जॾहिं पोज़ीशन ते माण्हू बदिलंदो आहे त डिफरेंट पॉलिसी ईंदी आहे ऐं असांखे उन्हनि खां हिन वक़्तु सुठी उमेदु आहे। वरी महिरबानी साईं, तव्हां टाइम ॾिनो, तव्हांजी वरी महिरबानी। इन सां गॾु इजाज़त, अल्लाह हाफ़िज़।